अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही लाड़काणू शहर आहे। लाड़काणू शहर जी जेका हैसियत आहे उहा नेशनली बि आहे त इंटरनेशनली बि आहे, मेट्रोपॉलिटन सिटी बि आहे। ऐं हिन शहर जो जेको हिकिड़ो वॾो नालो आहे नेशनल लेवल सां बि त इंटरनेशनल लेवल तां बि। इन जो सबबु इहो आहे त जेका हिन वक़्तु मुसलसल सिंध ते 15 सालनि खां इक़्तिदार ते जेका धर बराजमान आहे उहा पीपल्स पार्टी आहे। ऐं उन पीपल्स पार्टी जो जेको बानी आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब मरहूम, उहो उनजो तालुक़ु हिन शहर लाड़काणे सां आहे। ऐं हिन शहर खे शहीदनि जो शहर बि सॾियो वेंदो आहे। हिन शहर सां जेका पीपल्स पार्टीअ वैधनि ऐं वैसा घाती कई आहे उन जा मंज़र अवां पाण बराह रास्त ॾिसी सघो था। ऐं इंतिहाई अफ़सोस जी सूरत हाल आहे त हिन वक़्तु बरसाति खे ख़तमु थिए तक़रीबन 10-15 ॾींहं गुज़री चुका आहिनि, लेकिन हिन वक़्त ताईं बि शहरी जेके आहिनि उहे जे शहरनि जे घरनि में पाणी बीठो आहे। शहरी जेके आहिनि उहे गंदे बदबूदार पाणीअ मां गुज़री करे पंहिंजे घरनि जी तरफ़ बि वञनि था। बचा ॿार जेके स्कूल वञनि था या को घर जी का ख़रीदारी आहे, शॉपिंग आहे, को डॉक्टरनि खे ॾेखारिणो आहे, मरीज़ आहिनि त उहे बि माना हिकिड़ो गंदे बदबूदार पाणी। केतिरनि ई माण्हुनि जा यकीन कयो पेर पची सुजी विया आहिनि ऐं उन्हनि में ज़ख़्म पैदा थी पिया आहिनि। मां ख़ुदि माना आई विटनेस आहियां, छो त मां जो बि माना रहण ते मां इन इलाइक़े में रहंदो आहियां जंहिंमें त उते बि हिन वक़्त ताईं बि घिटीअ में पाणी बीठो आहे। छो त जेको पाणी आहे जेके बि हेठां सतह ते जेके शहर ईअं न आहे त के कचा इलाइक़ा आहिनि, पका इलाइक़ा आहिनि, बिल्कुलु पेवर ब्लॉक लॻियल आहिनि। उते तव्हां ॾिसंदव त पेवर ब्लॉक बि लॻियल आहिनि, पर जेको आहे सो उहो पाणी बीठल तव्हांखे नज़र ईंदो। हिन वक़्त ताईं इंतिज़ामी मशीनरी उहो रोडनि तां ऐं रस्तनि तां पाणी न कढाए सघी आहे। शहर जा जेके वॾा सरकारी इदारा आहिनि उन्हनि में बि हिन वक़्त ताईं पाणी बीठो आहे। उहे पाणी जेकॾहिं कढनि था पिया त उहे वरी पाणी रोड रस्तनि ते कढनि था। रस्ते ते हिन वक़्त ताईं पाणी बीठो आहे। कई गाॾियूं ख़राबु थी वियूं आहिनि, रोड उखड़ी विया आहिनि, गाॾियुनि वारा किरी था पवनि ऐं इंतिज़ामिया जेका आहे सुती पई आहे। दोस्तो, हीउ जेको आहे को ॿोॾ न आहे जंहिंखे असां चऊं त इहे जेको को दरिया टुटो, को समुंड टुटो या काई नदी नालो टुटो, जंहिंजो पाणी बरसाति जो पाणी आहे। ऐं बरसाति जे पाणीअ जे सबबु ई शहरी जेको आहे अज़ियत में आहिनि। अवां खे हैरत थींदी हुई, केॾी ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिकिड़ी बरसाति पई आहे। शहर जेको मेट्रोपॉलिटन सिटी आहे, असांजा जेके डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल्स आहिनि जिन जी करोड़े रुपया महीने में बजट आहे। हिकिड़ी त DC वटि अलॻि बजट हूंदी आहे, वरी टाउन्स में अलॻि बजट आहे, उनखां पोइ म्यूनिसिपल्स में, मेट्रोपॉलिटन सिटी में त मेगा सिटी आहे, उते त अञा जेको आहे तो घटि में घटि जेको आहे 50 करोड़ खां मथे जेका महीने जी बजट हूंदी जेका गवर्नमेंट इन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शहर जे ड्रेनेज सिस्टम खे अपडेट करण जे लाइ। हिते कमिशनरी सिस्टम असांजो माना जेको आहे उहो इंतिहाई प्रागिंद ऐं अहिड़ो त गंदो थी वियो आहे जो उन जा जेके आहिनि एक्सपेंसिस आहिनि उहे आवाम ते ख़र्चु करण जे बजाए उहे बंगलनि ते या ज़ाती घरनि ते ख़र्चु थियनि था। असां खे हीउ जेको बि हिन वक़्तु नाज़रीन अव्हांखे इंतिहाई ॾुख भरी ॻाल्हि ॿुधायां त हिन वक़्तु जेको बि असांजो अवाम मुतासिर आहे या असांजो जेको माण्हू आहे उहो जेको बि हिन वक़्तु परेशान आहे त उहो इन सिस्टम जे करे आहे। इहो पाणी जेकॾहिं असांजो वक़्त सां हितां निकिरी वञे ऐं बरसाति जो त शहर माना जेको असांजा साफ़ सुथरा बि रहनि। ठीकु आहे, जॻहियुनि में कुझु जेके आहिनि उहे लीकेज थी वियूं, जॻहियूं जेके आहिनि उहे वही निकितियूं, छतूं जिन जूं उहे बि गुरबत जे सबबु थी सघियूं आहिनि। ऐं उनखां अलावा जेको घणो तणो नुक़सानु थियो आहे, उहो असांजे करप्ट सिस्टम जे करे थियो आहे। त जेको असां वटि हिकिड़ो कमिशनरी सिस्टम आहे, जेको असांजो टाउन ऐं म्यूनिसिपल सिस्टम आहे, अहिड़ो नाकारा सिस्टम आहे जेको आहे तो आवाम ते ख़र्चु करण जे बजाए असांजे शहरनि जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उनखे अपडेट ऐं अपग्रेड करण जे बजाए उन्हनि खे तहस नहस कयो वियो आहे, उनजी बजट तहस नहस कई वई आहे। हिन वक़्तु जेकॾहिं हीअ हालत आहे हिन लाड़काणे शहर जी त अवां अंदाज़ो हणो त इहा सिर्फ़ु लाड़काणे शहर जी हालत न आहे, पर सिंध जे अक्सर शहरनि जी इहा हालत आहे। ऐं ॻोठनि जी हालत इन खां वधीक बदतर आहे। ॻोठ में जेके आहिनि किन जा कखांव घर आहिनि, कचा घर आहिनि, त उन्हनि वीचारनि जो छा हाल हूंदो। हाणे हीअ जेके रोड ते पाणी जेको आहे इहो सदाईं तक़रीबन बीठो रहे थो। तव्हांखे हैरत थींदी त इहो कहिड़ो तरीक़ो आहे जो हिन वक़्तु माना जेको आहे लाड़काणे शहर में
इंतज़ामी मशीनरी वटि उहो सिस्टम न आहे जो उहो पाणी जेको आहे निकाल थी सघे। बरसाति खे ख़तमु थिए केतिरो टाइम थी वियो आहे, लेकिन उहो बरसाति जो पाणी हिन वक़्त ताईं शहर मां निकाल न थी सघियो आहे। त इन सां हिन पीपल्स पार्टीअ जी जेका आहे उहा जेका परफॉर्मेंस आहे उनजी जेको आहे उनजो किरदारु आहे, उनजो कारकर्दगी आहे, उहा अलम नशर तव्हांखे ॾिसी सघो था। त जेका धुर या जेका पार्टी जितां उन जनम वरितो आहे, जितां उहा हिकिड़ी यानी कि जंहिंखे असां चऊं त माना पैदा थी आहे, जंहिंजो हेडक्वार्टर जंहिंखे असां चऊं, जॾहिं आसिफ अली ज़रदारी साहिबु माना सदर हुयो त हिकिड़ो सदर हाउस इस्लामाबाद हुयो, त ॿियो सदर हाउस लाड़काणे में बि हुयो। त हिते माना जेको आहे त उहो छो माना पार्टी जो हेडक्वार्टर जंहिं शहर में हुजे, उन शहर सां जिन मालिकनि ऐं वारिसनि इहो हशर कयो हुजे, त उन्हनि मां असां कहिड़ी तवक़ो ऐं उमेदु रखी सघंदासीं त इहे माना पूरे मुल्क ऐं पूरी सिंध खे संवारींदा। सो दोस्तो, असांखे ई तब्दीली जे लाइ उथणो पवंदो, असांखे ई कुझु सोचणो पवंदो, असांखे तब्दील थियणो पवंदो ऐं अहिड़नि करप्ट अनासरनि खे जेको आहे रिजेक्ट करिणो पवंदो, पंहिंजे जेको आहे दिलि तां बि, पंहिंजे सोचुनि तां बि ऐं अमली तरह बि उन्हनि खे उन्हनि जेको आहे कुर्सियुनि तां, जिन कुर्सियुनि ते वेही इहे असांजे क़िस्मत जा फ़ैसिला कनि था, उन्हनि कुर्सियुनि तां उन्हनि खे हटाइणो पवंदो। न आहे त असां जेको आहे नसुल दर नसुल वधीक ग़ुलामी में पवंदा वेंदासीं, नसुल दर नसुल असांजो जेको आहे त इहो ई हशर नशर थींदो रहंदो।